टे नंबर वॾे शखर शहर जी जेका सिविल अस्पताल आहे उहा सिविल अस्पताल जी हालत इंतिहाई ख़राब आहे। शखर सिविल अस्पताल में मोटर ख़राब हुजण जे करे 2 ॾींहंनि खां पाणी न आहे। पाणी जी संगीन खोट सबबि जेको आर्थो ऑपरेशन थिएटर आहे या गाइनी ऑपरेशन थिएटर आहे उहे सख़्त मुतासिर आहिनि ऐं आर्थो ऑपरेशन थिएटर में जेके ते ऑपरेशन मुलतवी कया आहिनि। अहिड़ी तरह जनरल ऑपरेशन थिएटर में पिणु पाणी जी खोट सबबि केतिरा ई जेके ऑपरेशन आहिनि उहे मुतासिर आहिनि। न कहर जहिड़ी गर्मी में अस्पताल जी हिकु त बिजली बंदि आहे, ॿियो पाणी न आहे। इन बावजूदि को जनरेटर जो बंदोबस्तु न आहे, न ई मुतबादिल तौरु पाणी जो को बंदोबस्तु कयो वियो आहे। इन हवाले सां जेके मरीज़ आहिनि उन्हनि जो चवणु आहे त असांखे 15 ॾींहंनि खां पोइ ऐं किन खे महीने खां पोइ ऑपरेशन जो टाइम मिलियो आहे, पर असां जो अॼु जहिड़े टाइम आयो आहे त पाणी न आहे। पाणी न हुजण जे करे ऑपरेशन मुलतवी कया आहिनि। इन जे करे जेके मरीज़ आहिनि उहे सख़्तु परेशान नज़र अची रहिया आहिनि। जॾहिं त बिजली न हुजण जे करे जेके मरीज़ मुख़्तलिफ़ वार्डनि में दाख़िल आहिनि, औरतूं मर्द ऐं ॿार उहे सख़्तु परेशान आहिनि। मरीज़नि जा सां गॾु जेके आयल तीमारदार आहिनि उहे हथ जे पखनि सां पंहिंजे मरीज़नि खे हवा ॾींदे नज़र अचनि था। पर इन बावजूदि जेका आहे सखर सिविल अस्पताल इंतिज़ामिया खे काई बि ॻणती न आहे। जॾहिं असांजी MS डॉक्टर अख़्तियार मीरानी सां ॻाल्हि ॿोल थी त उनजो चवणु आहे त पाणी जी जेका मसइलो आहे उहो इन जे करे आहे जो मेन लाइन आहे उहा टुटी पई आहे। इन जे करे पाणी जो मसइलो पैदा थियो आहे। पर असां टांकी ॿाहिरि घुराए करे पाणी जो जेको हाणे मसइलो आहे उहो असां हल करे रहिया आहियूं ऐं ऑपरेशन थिएटर में पिणु पाणी पहुचायो आहे ऐं पाणी जेको आहे सो हली रहियो आहे। होॾां जेको अस्पताल जी जेका मेन OTs आहिनि जंहिंमें जनरल OT ऐं उनखां अलावा आर्थो OT ऐं गाइनी OTs उन जी एसियूं कोन थियूं हलनि। इन जे करे जेके मरीज़ आहिनि या जेके डॉक्टर ऑपरेशन कंदड़ आहिनि उहे पिणु सख़्तु परेशान आहिनि ऐं वार्डनि में त एसियूं आहिनि ई कोन ऐं जेके पखा आहिनि उहे बि सही नथा हलनि। इन जे करे जेके मरीज़ आहिनि उहे सख़्तु परेशान नज़र अची रहिया आहिनि।